सिविल डिपार्टमेंट मेहरान यूनिवर्सिटी खैरपुर पारां प्रोफेसर डॉक्टर दिलदार अली मंगनेजो जी कोशिश के नतीजे में दालकी सूबोदेरो जे ॻोठ खिज़र मंगनेजो जो रवासी शागिर्द तस्लीम मंगनेजो जे स्कूल जी फीस ऐं अखराजात जी पूराई करण लाइ 35,000 मदद कई वई। उन मौके ते शागिर्द तस्लीम मंगनेजो सभिनी दोस्तनि जन संदसि मदद करण में पंहिंजो हिस्सो वरितो। इन्हनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त मां तालीम हासिल करणु चाहियां थो, पर गुरबत सबबि मुंहिंजी तालीमी सिलसिले में तमामु घणियूं तकलीफ़ूं पेश अची रहियूं हुयूं, जिन खे मेहरान यूनिवर्सिटी सिविल डिपार्टमेंट ऐं प्रोफेसर डॉक्टर दिलदार अली मंगनेजो साहब जिन जी कोशिशुनि सां मुंहिंजो मसइलो हल थी वियो। ऐं सदन जो शुक्रगुज़ार आहियां। इन मौके ते प्रोफेसर डॉक्टर दिलदार अली मंगनेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं भरपूर कोशिश कंदा आहियूं त कंहिं ग़रीब मिसकीन शागिर्द जेके ज़हनी तौर ते तमामु घणा होशियार ऐं ज़हीन हूंदा आहिनि, उन्हनि जी माली सहायता कई वञे त जीअं हू आला तालीम हासिल करे पाकिस्तान समेत पंहिंजे वालिदीन जो नालो रोशन करे सघनि। अॼु हिन शागिर्द जी माली सहायता कंदे तमामु घणी ख़ुशी थी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची